अस्सलाम वालेकुम दोस्तों। दुनिया में जो महांगो तरीन इलाज आहे उहो कैंसर जो आहे। लखें रुपया ख़र्च थींदा आहिनि तव्हांजी कीमोथेरेपी ते, तव्हांजी रेडियोथेरेपी ते या का बि सर्जरी माइनर सर्जरी ते। 21वीं सदी में जो कॉन्सेप्ट आहे बीमारियुनि जो ऐं दवाउनि जो उहो काफ़ी तब्दील थी चुको आहे। अॼु जे दौर में 90% बीमारियूं सही खुराक सां, वर्जिश सां ऐं फास्टिंग सां हल थी सघंदियूं। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं अहिड़े ॿिनि प्रोफेसरनि जे बारे में जिन जी जेका राय आहे कैंसर जे बारे में उहा काफ़ी दिलचस्प आहे। हीअ ॿ प्रोफेसर हिकु पासे ऐं दुनिया जा जेके कैंसर जा स्पेशलिस्ट आहिनि ऐं जेके अस्पताल आहिनि उहे हिकु पासे। अचो त हिन बारे में ॻाल्हायूं त इन जो छा चवणु आहे। हुन में सभिनी में पहिरियां आहे डॉक्टर प्रोफेसर जेसन फंग ऐं ॿियो आहे प्रोफेसर थॉमस सीफ्रीड। डॉक्टर जेसन फंग इहो चवणु आहे जिन जो किताब बि लिखियलु आहे 15 साल पहिरियां त जेका कैंसर जहिड़ी बीमारी आहे उहा तव्हांजे इंसुलिन रेज़िस्टेंस जे करे थिए थी। इंसुलिन रेज़िस्टेंस जे करे तव्हांखे डायबिटीज़, दिली बीमारियूं ऐं काफ़ी ॿी बीमारियूं जिन में कैंसर बि शुमारु आहे। ऐं जेको प्रोफेसर थॉमस सेफ्रीड आहे उन इहो चवणु आहे त जेको कैंसर आहे उहो मेटाबॉलिक बीमारी आहे। तव्हांजे खाइण पीअण, तव्हांजी डाइट, तव्हांजे मोटापे करे आहे, न की हिकु जेनेटिक बीमारी आहे। काफ़ी डॉक्टर इहो चवंदा आहिनि जेको कैंसर जो जेको सबबु आहे उहो जेनेटिक आहे, ख़ानदानी आहे, या तव्हां जीन्स में का म्यूटेशन वग़ैरह थियल हूंदी आहे जेका अॻिते वरी तव्हांखे कैंसर काज़ कराईंदी आहे। पर डॉक्टर जेको थॉमस आहे उन इहो चवणु आहे त कैंसर जो को सबबु कान्हे जेनेटिक जो, अगरि हूंदी बि त मिनिमम 5 खां 10%। बाक़ी जेके 90% जेके कैंसर जा सिनेरियोज़ हूंदा आहिनि उहे तव्हांजी मेटाबॉलिक, तव्हांजी डाइट, तव्हांजे मोटापे करे आहिनि। ऐं इहा ॻाल्हि डॉक्टर थॉमस प्रूव बि कई आहे त जेके अफ्रीकन्स हुया जॾहिं उहे माइग्रेट करे विया अमेरिका ॾे त अफ्रीकन्स जे ख़ानदान में, उन्हनि जे ॾाॾनि में या अबनि में या कंहिं बि भाइरनि में को बि वॾे आंटे जो कैंसर न थींदो। जॾहिं 25 साल गुज़री आहे उनखे शिफ्ट थींदी अमेरिका में त उन ई अफ्रीकन जॾहिं डाइट प्लान फॉलो कयो ऐं उतां जेका लाइफ स्टाइल अमेरिका जो फॉलो कई त उन्हनि में बि कोलोरेक्टल कैंसर थियणु लॻा। ऐं जापानीज़ लाइ बि इहो ई आहे त जापानीज़ में स्टमक कैंसर न थींदा ऐं जापानीज़ जॾहिं माइग्रेट करे अमेरिका में त अगेन उन्हनि में स्टमक कैंसर थियणु लॻा। त हिन सां इहो साबित थियो त जेको कैंसर आहे उहो तव्हांजी लाइफ स्टाइल ऐं तव्हांजी डाइट ते सॼो निर्भर थो रखे। हुन खां अलावा प्रोफेसर थॉमस सेफ्रीड इहो थो चए जेके कैंसर आहिनि उनजा 3 वॾा सबब थी सघंदा। पहिरियों त उन्हनि डिफाइन करे छॾियो इंसुलिन रेज़िस्टेंस या मेटाबॉलिक सिंड्रोम जे करे। जेको सेकेंड आहे उहो कार्सिनोजिन्स, अहिड़ा केमिकल्स जेके तव्हांजे सिगरेटनि में मौजूदु हूंदा आहिनि, काफ़ी अल्कोहल्स में मौजूदु हूंदा आहिनि, ऐं जेके तव्हां खाधा इस्तेमालु कंदा अॼु दौर में फास्ट फूड थी विया उन में काफ़ी केमिकल्स पाया था वञनि। इहे अमेरिका में हर रोज़ 1700 माण्हू गुज़ारी ईंदा आहिनि कैंसर जे करे। ऐं महांगे खां महांगो जेको इलाजु आहे उहो अगेन कैंसर जो आहे। कैंसर जो जेको इलाजु हूंदो आहे उन हिन ॻाल्हि ते एम कंदो आहे त जेके कैंसर जा सेल्स आहिनि असांजे जिस्म में उनखे ख़तमु कयो वञे। पर डॉक्टर जेसन ऐं डॉक्टर थॉमस थो चए त जेका कीमोथेरेपी थींदी आहे उन में तव्हां रुगो कैंसर सेल्स खे डिस्ट्रॉय ख़तमु न कंदा, उन सां गॾोगॾु तव्हांजा जेके हेल्दी सेल्स हूंदा आहिनि, सेहतमंद सेल्स हूंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे डिस्ट्रॉय कंदा। तंहिंजे करे तव्हांजा जिस्म जा वार या मथे जा वार उहे छणणु लॻंदा आहिनि, तव्हांजा जेके आंटा कमज़ोर थी पवंदा आहिनि, तव्हांखे पैचिस थींदा आहिनि, तव्हांखे उल्टी वग़ैरह थींदियूं आहिनि। चई बाक़ी चई सॼो फ्रॉड आहे। जेका कीमोथेरेपी आहे चयूं वधि खां 1 खां 2% जा कैंसर आहिनि उन्हनि खे ट्रीट करे सघंदा। बाक़ी जेके कैंसर्स आहिनि इहे कीमोथेरेपी ख़ुदि हिकिड़ी फ्लॉप आहे, चई हिकिड़ी माफ़िया आहे जेको बिज़नेस आहे पियो इहो कंदा। चई कैंसर ग्रो कीअं थो करे, कैंसर ग्रो कंदो आहे तव्हां जेका डाइट वठंदा आहियो, कार्बोहाइड्रेट्स वठंदा आहियो ग्लूकोस ते, ऐं ॿियो हिकिड़ो हूंदो आहे ग्लूटामाइन अमाइनो एसिड। उन ते जेका खुराक आहे कैंसर खे बि वधण लाइ खपे, उहा जेका खुराक तव्हांखे मिलंदी आहे कैंसर खे उहा तव्हांजे ग्लूकोज़ ऐं ग्लूटामाइन जे करे। ऐं जेको इन जो हल आहे उहो चवंदा आहिनि त तव्हां कीटो डाइट ते अचो। कीटो डाइट जो मतिलबु आहे अहिड़ी डाइट जंहिंमें तव्हांजा कार्बोहाइड्रेट्स घटि हुजनि ऐं प्लस में जेको तव्हांजो फैट जो रेशियो आहे उहो काफ़ी घणो हुजे ऐं जेके प्रोटीन आहिनि उहे नॉर्मल हुजनि। इहे बि डॉक्टर चवंदा त जेको कैंसर जा सेल्स आहिनि उहो ग्लूकोस ते सर्वाइव करे वेंदा आहिनि, पर जेके कीटोन्स जॾहिं तव्हांजे जिस्म तव्हांजी चर्बी खे साड़े करे कीटोन्स ठाहींदो आहे उहो कीटोन्स यूटिलाइज़ न करे सघंदा आहिनि। जे कीटोन्स तव्हांजे जिस्म जा सेल्स इस्तेमालु कंदा, तव्हांजो दिमाग़ इस्तेमालु कंदो, पर जेके कैंसर जा सेल्स आहिनि उहे इस्तेमालु न करे सघंदा। ऐं जॾहिं कैंसर जे सेल्स खे खुराक न मिलंदी त इहे कैंसर जा सेल आहिस्ते आहिस्ते मरंदा वेंदा। अच्छा, इहा कीटो डाइट छा हूंदी आहे? जॾहिं तव्हां जिस्म में कार्बोहाइड्रेट्स वठंदा त अमूमन जेको तव्हांजो जिस्म आहे उहो यूटिलाइज़ कंदो आहे ग्लूकोज़ खे एज़ अ एनर्जी सोर्स। जॾहिं तव्हांजे जिस्म में ग्लूकोज़ जी कमी थींदी आहे त तव्हांजे जिस्म में हिकिड़ो फिजियोलॉजिकल नॉर्मल प्रोसेस आहे त तव्हांजो जिस्म तव्हांजे फैट, तव्हांजी चर्बी खे साड़ींदो आहे। चर्बी खे साड़े करे कीटोन्स ठाहींदो आहे ऐं उनखे एज़ अ यूटिलाइज़ कंदो आहे एनर्जी तौर ते। हो चवनि था त जेके कीटोन्स आहिनि इहे पावरफुल एंटी ऑक्सीडेंट आहिनि जेका सोजिश वग़ैरह आहे उनखे घटाईंदा बि सही, ऐं जेके कैंसर जा सेल्स आहिनि आस्ते आस्ते जॾहिं तव्हां उनखे ग्लूकोज़ खुराक खे न ॾींदो उहे मरंदा वेंदा। इन थ्योरी इहा आहे त जेके कैंसर सेल्स आहिनि उहे ग्लूकोज़ ऐं ग्लूटामाइन था इस्तेमालु कनि, ऐं इहे जेके कैंसर जा सेल्स आहिनि उहे ऑक्सीजन इस्तेमालु न कंदा आहिनि, जेके असां एनएरोबिक कंडीशन चवंदा आहियूं, जंहिंसां फर्मेंटेशन थींदी आहे। ग्लूकोज़ मां लैक्टिक एसिड ठहंदो ऐं ग्लूटामाइन मां सुसिनिक एसिड ठहंदो, जंहिंसां तव्हांजी जेका सेल एसिडिटी आहे उहा वधी वेंदी ऐं जेको तव्हांजो माइट्रोकॉन्ड्रिया सेल आहे उहो डैमेज थींदो। ऐं जेका डॉक्टर बाज़ आहे उन इहो चवणु आहे त जेके कैंसर आहिनि हाई ब्लड शुगर जे करे, जॾहिं तव्हां कार्बोहाइड्रेट्स वधीक खाईंदा हो ऐं तव्हांखे जेका ब्लड शुगर आहे उहा वधियल हूंदी आहे, उन सां कहिड़ा कहिड़ा कैंसर थी सघंदा। उन में तव्हांजो ब्रेस्ट कैंसर आहे, लंग कैंसर आहे, रीनाल कैंसर आहे, लिवर कैंसर आहे, पेनक्रियाटिक कैंसर आहे, कोलोरेक्टल कैंसर आहे ऐं प्रोस्टेट कैंसर आहे।
त इहे ॿ जेके डॉक्टर्स आहिनि उहे एम्फसाइज़ था कनि त तव्हां कीटो डाइट ते अचो, अहिड़ी डाइट जंहिंमें फैट्स ऐं प्रोटीन घणा हुजनि, जीअं तव्हां गोश्त थी वियो, चिकन थी वई, मच्छी थी, अंडा वग़ैरह थी विया, ऐं अहिड़ी डाइट जंहिंमें कार्बोहाइड्रेट्स जो रेशो घणो आहे, तव्हांखे उहो सफ़ा घटाइणो आहे, जीअं तव्हांजी जेका खुराक आहे कैंसर आहे सेल्स खे उहा न मिली सघे। हिन खां अलावा न डाइट ताईं कीटो थी वई, प्लस में तव्हांखे वाटर फास्ट करिणो आहे, तव्हांखे 16 कलाक अरिड़हं कलाक मानी न खाइणी, ऐं जॾहिं खाइणी बि आहे त कीटोजेनिक डाइट खाइणी आहे। न 16 कलाक अरिड़हं कलाक में तव्हांखे वाटर फास्ट, जंहिंमें तव्हां पाणी वठी सघो था, लीमो पाणी वठी सघो था, ब्लैक टी, ब्लैक कॉफ़ी, ऐं तव्हांखे नमकियात जी सप्लीमेंट्स वग़ैरह वठणी आहिनि। अच्छा, हिन जा नतीजा छा था मिलनि कीटोजेनिक डाइट प्लस में? अगरि तव्हां वाटर फास्ट बि कयो था, मानी नथा कयो 16 कलाक, ऐं प्लस में रुगो पाणी था पियो, लीमो पाणी या नमकियात वग़ैरह वठो था, या फ़ाइदा इहे आहिनि त अगरि कंहिंखे कैंसर न आहे त हुनखे 95 खां 98% चांसिस हुनखे कैंसर थिए ई न। अगरि कंहिंखे कैंसर बि आहे, स्मॉल नंढी स्टेज ते आहे, न इंसिशन या कटाए छॾियो आहे, त पोइ बि अॻियां अगरि इहा डाइट ऐं वाटर फास्ट कंदो त उनखे ई कैंसर प्रिवेंट वग़ैरह थींदो। ऐं प्लस में जेका तव्हांजी टाइप 2 डायबिटीज़ आहे, तव्हांजी ब्लड प्रेशर आहे, उहो 90% क्योर थो थिए। ऐं जेका तव्हांजी मादे में तेज़ाबियत आहे, खटा ॾिका वग़ैरह ईंदा आहिनि, उहा 100% तव्हांजी रिकवर थींदी। प्लस में जेको तव्हांजे जोड़नि जो सूरु आहे उहो 90% ट्रीट थो थिए। जेका अल्ज़ाइमर्स ताईं दिमाग़ी बीमारी आहे विसारण, इहो 70% ताईं ट्रीट थिए थी। रुगो हिन कीटोजेनिक डाइट खे ऐं वाटर फास्ट खे फॉलो करे तव्हां इहे सभु बीमारियुनि खां बची सघो था, जंहिंमें तव्हांखे कैंसर थी वियो, डायबिटीज़ थी वई, स्टमक एसिडिटी थी वई, जॉइंट पेन थी वियो, ऐं अल्ज़ाइमर डिज़ीज़ थी वई। ऐं प्लस में तव्हांखे एक्सरसाइज बि डेली करणी आहे, डेली बेसिस ते कलाक थी वियो या 90 मिनट तव्हांखे डेली बेसिस ते एक्सरसाइज करणी आहे, वेट ट्रेनिंग करणी आहे, या रुगो कुझु ई नथा कयो त अची वॉक वग़ैरह ई कयो डेली बेसिस ते। त कीटोजेनिक डाइट ऐं वाटर फास्ट दुनिया में सस्ते खां सस्तो चई ट्रीटमेंट आहे एज़ कम्पेयर टू तव्हांजी कीमोथेरेपी, जेको चवंदा त 1 खां 2% रुगो कैंसर सां ट्रीट थींदा आहिनि, ऐं प्लस में तव्हांजी रेडियोथेरेपी थी वई या सर्जरीज़ थी वयूं। हिन जा वीडियोज़ आहिनि यूट्यूब ते, तव्हांखे ॾिसी सघो था। डॉक्टर बाज़ आहिनि ऐं डॉक्टर जेसन फंग जो उन बुक बि आहे, द कैंसर कोड, 15 साल पहिरियां हुननि लिखियो। प्लस में प्रोफेसर थॉमस सेफ्रीड जा लेक्चर काफ़ी पिया आहिनि, तव्हां उहो बि ॾिसी सघो था। सो उम्मीद आहे दोस्तों इहा वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। सो थैंक यू, हाणे मिलंदासीं अगली वीडियो में।